अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंज़ा फातिमा ॾिसी रहिया आहिनि नुमेरान न्यूज़। रुकूं था ख़बरनि ॾांहुं। रिपोर्ट शाहिदा बिलाल ताल के सूबो देरो जे यूसी मीरक लग हंगोर वासी बेवा मस्बात अरबेली हिंजरा पंहिंजी मासूम न्याणी ज़ेबल ऐं मासूम पुट मोहम्मद अकबर हिंजरा समेत सिंध प्रेस क्लब हंगोर पहुची पंहिंजे ॾेराणी ॾेरनि ऐं पुटनि भाणेजनि न्याणी ख़िलाफ़ दाहींदे चयो त असांजे घर जी मिल्कियत अटकल हिकु वेसो आहे जेका मुंहिंजे मुड़ुस खे संदसि पीउ मरहूम सोनो ख़ान हिंजरा पंहिंजे जेरे हूंदे लिखत में विकिरो करे ॾिनी हुई, जंहिंमें मुंहिंजे मुड़ुस मरहूम हाकिम अली हिंजरा पंहिंजी भाॼाई ऐं मुंहिंजी ॾेराणी मस्मात नज़ीरा ज़ाल मोहम्मद याक़ूब हिंजरा खे सिर्फ़ु गॾु रहण जी हद ताईं रहणु ॾिनो। पर हाणे मुंहिंजी ॾेराणी मस्मात नज़ीरा पंहिंजनि भाइरनि भाइटनि ऐं भाणेजनि मोहम्मद अयूब हिंजरा, अब्दुल हमीद हिंजरा, इरफान अली हिंजरा, अब्दुल रहमान हिंजरा, सरवर हिंजरा ऐं ॿियनि जी चुर्च ते मुंहिंजे शहर तरफ़ां मिलियल घर वारी जॻह ते नाजाइज़ कब्ज़ो करणु चाहिनि था। मज़कूरा मथियां नाले वारा पाण में हमसलाह थी करे मुंहिंजे मुड़ुस मरहूम हाकिम अली हिंजरा जे घर ते नाजाइज़ कब्ज़े करण जी नियत सां केतिराई भेरा हमलावर पिणु थिया आहिनि ऐं कुहाड़ियूं लठियूं खणी मूं मिस्कीन बेवा औरत तोड़े मुंहिंजे मासूम ॿारनि खे डिॼाइण धमकाइण ख़तरनाक क़िस्म जूं जानी माली क़ानूनी नुक़सान रसाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।